आप देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। मेहता जिंदाबाद, मेहता जिंदाबाद। नहीं पगारूं जारी क्यों, नहीं पगारूं जारी क्यों, नहीं पगारूं जारी क्यों। मुलाजिम दुश्मन अंते, मुलाजिम दुश्मन अंते। हक को सांझो नहीं पगार, हक को सांझो नहीं पगार। मुलाजिम इतिहाद। नाज़रीन असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कंदा हलूं त ज़िले शिकारपुर जे मदई जी टाउन में मुलाज़िम इतिहाद पारां टाउन मुलाज़िमनि जो वाधू पगार न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज जारी आहे। इन सिलसिले में अॼु पीपी अॻवान ऐं माहिर कानून एडवोकेट सैयद दुर्ममन शाह मदई जी टाउन मुलाज़िमनि जे बुख हड़ताली कैंप ते पहुची वियो। मुलाज़िम इतिहाद अॻवाननि सां मुलाक़ात, हर मुमकिन मदद तोड़े साथ ॾियण जो पिणु ऐलान कयो। टाउन मुलाज़िमनि जी जिदोजहद जाइज़ आहे, मुंहिंजूं पूरियूं हमदर्दियूं ऐं तवानायूं साणनि सां गॾु आहिनि। गोसड़ू मुलाज़िमनि खे भलपूरियूं पगारूं न मिलनि, मगर रेगुलर मुलाज़िमनि जो हक़ आहे त उन्हनि खे पूरियूं पगारूं ॾिनियूं वञनि। एडवोकेट दुर्ममन शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।